सिटी ऐं आसपास में राति देर सां तूफ़ानी हवाउनि ऐं बरसाति तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ ॻोठनि में 20 खां वधीक घरनि जी छितियूं दीवारूं किरण सबबि हिकु औरत फ़ौत, 10 खां वधीक ज़ख़्मी। ॻोठ दुर मोहम्मद ख़ासकेली में तूफ़ानी हवाउनि सबबि रमज़ान ख़ासकेली जे माल जे वाड़े जी लांढी खे बाहि फायर ब्रिगेड न पहुती। लांढी सड़ी राख थी वई। तूफ़ानी हवाउनि सां गॾु तेज़ बरसाति दौरान ॻोठ कोट बहादुर में घर जी छित जो छजो किरण करे 40 सालनि जी औरत बीबी सुंबल ज़ाल पीर मुश्ताक अली शाह मौक़े ते दॿिजी फ़ौत थी वई। जॾहिं त ॻोठ माणक ख़ासकेली में दीवार किरण सबबि 7 सालनि जो नींगर अली शान पुटु रज़ा मोहम्मद ख़ासकेली सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में नवाबशह अस्पताल रेफर कयो वियो। ॿिए पासे ॻोठ वली मोहम्मद बिरोही में बरसाति दौरान घर जी छित किरण सबबि हिक ई घर जा 5 भाती ख़मीसो बिरोही, नज़र मोहम्मद बिरोही, हमज़ा बिरोही ऐं उर्स बिरोही ऐं औरत समीना बिरोही दॿिजी सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल आंदो वियो, जिते तिबी इमदाद ॾिनी पई वञे। जॾहिं मुख़्तलिफ़ ॻोठनि में हादसनि सबबि ज़ख़्मी थियलनि में दानियाल, परवेज़, सद्दाम ऐं हाजी अब्दुल क़ादिर समेत ॿिया शामिल आहिनि, जिन खे सिटी अस्पताल मां तिबी इमदाद ॾिनी पई वञे। तूफ़ानी बरसाति सबबि दुकाननि जा छापरा डही पट थी पिया, जॾहिं त घरनि जी छितुनि मथां रखियल सोलर प्लेटूं ॾामी किरण सबबि भॼी पयूं। तूफ़ानी हवाओं सबबि इलाइक़े अंदरि सवें वण ऐं केतिरा ई बिजली जा पोल पिणु किरी पिया, जंहिं सबबि बिजली ऐं मवासिलाती निज़ाम धरम भरम थी वियो। सिटी ऐं आसपास जे बिजली जो टिघो ब्रेकडाउन शहरनि खे सख़्तु मुश्किलातूं पेश अचणु लॻियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।